The following audiobook is brought to you by Roshani Publication, Pakistan. प्रोफेसर कल्याण आडवाणीअ जे तरतीब ॾिनल शाह जे रिसाले जो पहिरियों सुर कल्याण दास्तान टियो उथियारे उथी विया मंझां मुंहुं आज़ार हबीबई हणी विया पीड़ा जी पचार तबीबन तमार हॾ न वणे हाण मुंहुं और ॾुखंदो ऊ थिए हादी जंहिं हबीब तिर तफ़ावत न करे तंहिंखे को तबीब रहनुमा रकीब साथर सिहत सुपरी आहे न आज़ार मजलिस वेर मिठो थिए कोठी दे कहार खंजर तं खूब हणे जैसी थिए यार साहिब रब सतार सुझे रगूं साहजूं रगूं थियूं रबाब वजन वेल सब कहीं लुछण कुछण न थियो जानिब रीय जवाब सोई संधींदुम सूर सी सोई संधींदुम सुपरी कयस जंहिं कबाब सोई ऐन अज़ाब सोई राहत रूह जी सोई राह रद्द करे सोई रहनुमा वतु इज़्ज़ु मन तशाव वतु ज़िल्लु मन तशाव सिकी कुह सलाम के करी कुह न सलाम ॿिया दर तिन हराम इहो दर जनी देखियो मिठाया मिठो घणो कड़ो नाह कलाम सुकू तुई सलाम प्रिया संदे पार जो प्रिया संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेत करे तो जनी जी तात तिन पुण आहे तुंहिंजी फस्कुरूनी अस्कुरुकुम इय परूड़ बात हथ काती गुड़ वात पुछण पर पिरिन जी पाबो हेकार मूंखां पुछियो सजणे अलस्तु बिरब्बुकुम चयाऊं जहवार संदी सूर किनार तन तॾाकऊं न लहे संदी सूर किनार तन तॾाकऊं न लहे पाबो हुयो पुछन किथे हट हबीब जो नेज़े हेठां नीह जे पासे पाण न कन आशिक अजल सामुहां ऊचे घाट अचन कुसण कुर्ब जन मरण तिन मुशाहिदो कोठे कुहे सुपरी कोठे कुहण साण नेज़े हेठां नीह जे पासे कर मपाण जुल विञाए ॼाण आशिक अजल साम्हूं कोठण करीबन जो ऐन तड़ण आह इह उल्टी ॻाल्हिड़ी सिक वरंदी साह आसर हॾमलाह छिनण ॻंढण उन जो कुहन तां कर लहन तां कुहन सेई माव मुहन सेई राहत रूह जी कुहे सो कर लहे कोठे सो करीब इहा आदत सिखियो हर ज़मान हबीब तिछे सो तबीब सोई राहत रूह जी वाई थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो बुकी ॾींदुमि बाझ जी अची शाल अजीब पिरीअ अची पाण कयो संदो गौर ग़रीब ॾुखंदो सबोई दूर कयो मंझऊं तन तबीब अदियूं अब्दुल लतीफ़ चए हातिक आह हबीब सुर कल्याण पूरो थियो. Thank you for listening to the audiobook.